काज़ाकिस्तान में अज़रबैजान जो मुसाफ़िर जहाज किरी तबाह 35 ॼणा फोत 32 खे बचाए वियो। हादसे जो शिकार जहाज में मौजूद ब्लैक बॉक्स जी ॻोल्हा जारी। जहाज में 62 मुसाफ़िरनि समेत अमले जा 5 माण्हू सवार हुआ। परॾेही मीडिया जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिब पखीअ जे टकराइजण सबबि जहाज हंगामी लैंडिंग कई, जंहिं करे जहाज खे बाहि वकोड़े वई। मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति सदाती ऑर्डिनेंस आणण जो फ़ैसिलो JUI समेत ॿियनि स्टेक होल्डर्स ऑर्डिनेंस आणण ते इत्फाक़ करे वरितो। नए ऑर्डिनेंस में डायरेक्टोरेट जनरल मज़हबी तालीम ऐं सोसाइटी रजिस्ट्रेशन तरमीमी एक्ट तहत मदरसनि खे कानूनी तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त 9 मई वाक़े में मुलविस माण्हुनि खे सज़ा कानून मूजिब मिली आहे। जिन जो ट्रायल थियो उन्हनि ख़िलाफ़ सबूत मौजूद आहिनि। कानून जी हुक्मरानी ज़रूरी आहे। पाकिस्तान कॾहिं बि आलमी कानून जी भञकड़ी नाहे कई। कुझु माण्हू फ़ौजी अदालतुनि बाबति सियासत करे रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ फ़ौजी अदालतुनि जे मामले खे तकरारी बणाए रही आहे। फ़ौजी थाकनि ते हमले जा केस मिलिट्री कोर्टुनि में हलंदा आहिनि। फ़ौजी अदालतुनि में वकील जो हक़ हासिल हूंदो आहे। खानपुर जे गड़ी तेगे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जो हमलो, 2 पुलिस एहलकार शहीद एहलकारनि अल्ताफ़ ब्रोही ऐं अब्दुल कादिर कलादी जा मड़ शिकारपुर अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त एहलकार होटल ते चांहि पीअण लाइ विया त मथनि हमलो कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार एहलकारनि जी शहादत वारे वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब धाड़ीलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त इलाइक़े में अमन अमान जी बहाली लाइ क़दम खंया वञनि। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। मुल्क में मसीही बिरादरीअ तरफ़ां घरनि ऐं गिरजाघरनि खे सिंगारे वियो। पाकिस्तान जी तरक़ी सलामती लाइ दुआऊं। क्रिसमस जी ख़ुशी में केक काटिया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। वज़ीर-ए-आज़म हाउस इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मसीह ॿियनि अॻवाननि सां गॾु क्रिसमस जो केक काटियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त दुनिया में अमन तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। मुआशिरे मां फ़र्क़ खे ख़तमु करणो पवंदो। पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरी जा हक़ हासिल आहिनि। हुकूमत मसीही बिरादरीअ समेत अक़लियतुनि जे हक़नि लाइ क़दम खणी रही आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां मसीही बिरादरीअ खे क्रिसमस जूं वाधायूं। संदसि चवणु आहे त क्रिसमस मोहबत, हमदर्दी, ख़ैर सगाली जहिड़नि आफ़ाक़ी उसूलनि जी अलामत आहे। मोहबत ऐं हमदर्दी पाकिस्तान जे मुआशिरे खे मज़बूत बणाइनि था। पीर ॻोठ भरिसां सोलंगी नारे जा तकरार तां क़तल थियल 5 ॼणा मिटीअ मां हवाले। ॻोठ मलण नारे जो में इजाज़ अली, क़ाइम ख़ान ऐं मियांदाद नारे जो जी जनाज़े नमाज़ बाद तदफ़ीन। ॻोठ गागड़ी में सोलंगी बिरादरीअ जे 2 ॼणनि खे मिटीअ मां हवाले कयो वियो। नारे जा बिरादरी तरफ़ां 3 ॼणनि जा लाश टंडे मस्ती में क़ौमी शाहराह ते रखी धरणो। ऐं केटी बंदर वेझो समुंड में ॿेड़ी ॿुॾण सबबि 1 ॼणो फ़ौत, 1 बेहोश, 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी। 4 मोहणा मच्छीअ जे शिकार लाइ वियल हुआ त दरगाह मोहम्मद अली शाह वेझो ॿेड़ी ॿुॾी वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां वाक़े ते ॾुख जो इज़हार। इंतज़ामिया खे मुतासिर ख़ानदान सां सहकार जी हिदायत।